और को आवा दे बचाव करा जाए इन तो वरी लुड़ी है हां जेतरो बिठा कोटे आगाड़ी सारी बना दे ना हां नहीं ले जा मेहंदी हां वो वे जो आए लवे जो अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये असांजो ॻोठु आहे। हिते असां पंहिंजे दोस्त जे मिशन ते आया आहियूं। हिनजी ज़मीन आहे। ही बसर तव्हां पोयां ॾिसी था सघो, बसरनि जी पोख कई अथई, पर बसरनि खे अघु कोन्हे को, जाम बसर थियो आहे। अलाह करे बसरनि खे अघु थिए यार, असांजी सिंध पोइते पइजी वई आहे। मां चयो दोस्तनि खे दीदार करायां। असांजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो ऐं असांजा वीडियो फुल ॾिसंदा कयो। महिनत कंदा आहियूं तव्हांजे लाइ, भला भला वीडियोस ठाहींदा आहियूं। पंहिंजी राय खां कमेंट में आगाह कंदा कयो। ही असांजो दोस्त आहे, हिन सां कचहरी करण आया आहियूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं तव्हांजो नालो दोस्तनि खे तारीफ़ ॿुधायो बाबा, तव्हांजो नालो छा आहे? असांजो नालो करीम बख्श आहे। सही सही। ज़ात जा केरु आहियो बाबा? पाण मंगी आहियूं बा। साईं हीअ ज़मीन तव्हांजी आहे? साईं हीअ अल्हम्दुलिल्लाह ज़मीन पंहिंजी आहे। माशाअल्लाह। पंहिंजी महिनत कंदा आहियूं। भलो आहे साईं, महिनत करे खुदा खाराईंदो आहे, काॾों न काॾों। मौला मौला तव्हांखे आबाद कंदो। वॾी साईं हीअ असांजो दोस्त आहे करीम बख्श मंगी। हीअ हिननि जो बोर थियल आहे पंहिंजो। हीअ बसरनि जी पोख कई अथनि। हेॾो अंब बीठो आहे। हे साईं मथे अंब। असां हिते शूटिंग कंदा आहियूं, जेको आहे त नंढड़े मोहम्मद अलीअ जा वीडियोस ठाहींदा आहियूं। हिते अचे ॿाहिरि निकिरी ॻोठ खां, इहो साम्हूं असांजो ॻोठु आहे। इहो साईं असांजो ॻोठु आहे पंहिंजो। तव्हां ॻोठु क्लोज़ करे ॾेखारियूं। हे ॻोठ जे पुठियां पासे ॾांहुं जेको आहे इहो टावर बि ॾेखारिजेव थो, जंहिंजे करे असां जेको आहे त पोइते ई पोइते हूंदा आहियूं। कॾहिं बि नेटवर्क सही न हलियो आहे। असांजी वीडियोज़ खे फुल ॾिसंदा कयो। इंशाअल्लाह भले खां भला वीडियोस तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। ऐं तव्हांखे ही ॾेखारियूं। ही साईं डिगा मिशनियूं जंहिंमें तेल ॿरंदो आहे। मोटर आहे ऐं मोटर आहे साईं। ऐं ही नंढड़ा नोरीअड़ा। ही तव्हां ॾिसो कीअं फिरंदा था वतन। ही बीठो अथव। ही साईं असांजे ॻोठ जो माहौल आहे। ऐं ही आसपास जा मंज़र। त जी हा दोस्तो, असांजे वीडियोज़ खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं वधि खां वधि
असांजी सपोर्ट कयो यूट्यूब चैनल ते तव्हांखे भले खां भला वीडियोज़ मज़ा आया वीडियोज़ मोहम्मद अलीअ जा तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं ऐं संगत पंहिंजो ॻोठ जो बि व्लॉग ठाहींदासीं अंदरि बि कॾहिं तव्हांखे उहो बि